सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। अमां सभिनी खे वेलकम चवंदसि अमां जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। हमेशह जीअं अमां जी ख़िदमत में हाज़िर आहियां, सो उमेद कयां थी त अमां बि पंहिंजी निंड फिटाए अर्ली मॉर्निंग टीवी ऑन कई हूंदी हिन प्रोग्राम जे लाइ, छो जो अमां खे बि हाणे अंदाज़ो आहे त असांजे प्रोग्राम में कुझु न कुझु ख़ासि हूंदो आहे। बिल्कुलु अॼु बि हमेशह जीअं तमामु घणियूं शयूं आहिनि जिन ते अॼु असां डिस्कशन कंदासीं। सभ खां अहम शइ जेका मां सम्झां थी त हर इंसान जो बुनियादी हक़ आहे उहा आहे एजुकेशन ऐं सिहत। जेकॾहिं ॿ शयूं आहिनि तव्हांजी ज़िंदगी में, चवंदा आहिनि न जी ख़ुशि त जहान ख़ुशि। जेकॾहिं तव्हां ज़हनी तौर ते या जिस्मानी तौर ते जेकॾहिं तव्हां ठीकु न हूंदो, सिहतमंद न हूंदो, त लाज़िम आहे तव्हां कंहिं बि कम खे सुठे नमूने नथा करे सघो या कंहिं बि फील्ड में पाण खे मंझाए नथा सघो। जेकॾहिं कंहिं फील्ड में पाण खे मंझाइणो आहे त उनजे लाइ असांखे तवानो रहणु ज़रूरी आहे ऐं असांखे पंहिंजे सिहत ते को कंप्रोमाइज़ नाहे करिणो। पर असां वटि अलमियो इहो आहे त ख़बर न आहे छो, ख़ासि करे जेकॾहिं मां स्पेशली सिंध जी ॻाल्हि कयां त सिंध में हॉस्पिटल्स बि आहिनि, हुकूमत प्रोवाइड बि कयूं आहिनि, मशीनरी बि आहे, डॉक्टर्स बि आहिनि। हाणे विच में जेको ख़ाल आहे उहो छाजो आहे, सभ खां वॾो मसइलो इहो आहे छो जो वरी बि शहरनि में त हाणे प्राइवेट हॉस्पिटल्स बि आहिनि जेके मां चवंदी आहियां त अॼुकल्ह अताई डॉक्टर्स आहिनि ऐं पैसे कमाइण लाइ वेठा आहिनि। पर हुकूमत जूं जेके हॉस्पिटल्स हिते आहिनि उन्हनि में काफ़ी कमु थिए पियो। पर जेके इंटीरियर सिंध में आहिनि, जिनखे असां ॻोठाणा इलाइक़ा चऊं, ॻोठाणा एरिया चऊं, उते जेके अस्पतालूं आहिनि उहे कंहिं कम जूं कोन आहिनि। हाणे रीज़न्स छा आहिनि इन जे पोयों, इहो मुंहिंजे ख़्याल में सभ खां वॾो अहम टॉपिक आहे ऐं बहस जे लाइ बहितरीनु मौज़ू आहे। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त इन ते कुझु कचहरी कयूं। उनखां पोइ तालीमी सिस्टम असांजो केतिरो डैमेज आहे या केतिरो सुठो आहे, इन हवाले सां बि असां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं ऐं असांजे तालीमी सिस्टम में छा हुजणु खपे। छो जो सिंध जे मुक़ाबले में जेकॾहिं मां पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जी ॻाल्हि कयां थी त उते वरी बि अवेयरनेस अची वई आहे। माण्हू हाणे पंहिंजे हक़ जे लाइ फाइट कनि था, ख़ासि करे तालीम वारे पासे ॾांहुं उन्हनि जो लाड़ो, उन जो रुझान तमामु घणो आहे। असांजी सिंध पोइते छो पियल आहे, इहो हिकिड़ो अहिड़ो सुवालु आहे जेको हर माण्हू पाण खां कंदो आहे ऐं असां बि जॾहिं को आला उहिदेदार साम्हूं ईंदो आहे सीट ते, उन्हनि खां सवाल पुछण जो मौक़ो मिलंदो आहे त इहो सवाल ज़रूरु कंदा आहियूं त आख़िर असांजी सिंध सां एॾी वेधन छो आहे, असांजो हीउ सूबो एतिरो पोइते छो पियल आहे। अवेयरनेस आहे, तालीम जी घटिताई आहे, सिहत कोन आहे, छा प्रॉब्लम आहे। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त इन हवाले सां ॻाल्हायूं। सो मां अकेली त नथी ॻाल्हाए सघां छो जो मुंहिंजो ओपिनियन जेतिरो हुयो मां शेयर करे चुकी आहियां असां। इन खां अलावा बि काफ़ी ॻाल्हियूं आहिनि, पर महिमान जेको मौजूदु आहे उन सां मुंहिंजी मुलाक़ात कराईंदसि ऐं माशाल्लाह तमामु सुठी शख़्सियत आहे उन्हनि जी। ऐं इन्हनि टॉपिक्स खां अलावा बि जेकॾहिं अञा असां वटि वक़्तु बचे थो त असां कोशिशि कंदासीं त ॿियनि बि कुझु टॉपिक्स खे असां टच कयूं, उन्हनि ते बि असां ॻाल्हायूं। सो हेल्थ केयर जे हवाले सां माशाल्लाह साईं जन कमु कनि पिया ऐं मां इहो चई सघां थी त जंहिं बि फील्ड ते उन्हनि सां ॻाल्हायो, हर फील्ड ते माशाल्लाह तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि। सो इन करे असां उन्हनि खे मदू कयो त अॼु उन्हनि खां कुझु कम जूं ॻाल्हियूं पुछियूं वञनि ऐं उन्हनि खां सिहत जे हवाले सां ऐं तालीम जे हवाले सां कुझु शयूं उन्हनि खां ॼाणियूं वञनि। सो उमेद कयां थी त अॼु को प्रोग्राम मां सभिनी खे तमामु पसंदि ईंदो। सो असां सां गॾु मौजूदु आहे जनाब असदुल्ला आगा साहब। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद ऐं भली कार चवंदासीं अव्हां खे सलाम सिंध में ख़ुशि आहियो ऐं थैंक यू सो मच जो अर्ली मॉर्निंग अव्हां हिन प्रोग्राम जे लाइ निंड फिटाई आहे। न निंड त ख़ैर रोज़ाना हिन महिल फिटी वेंदी आहे। अच्छा, रोज़ इन टाइम ते उथंदा आहियो? जी, ग्रेट। सो हिकिड़ो शॉर्ट ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ असां कोशिशि कंदासीं त कचहरी खे अॻिते वधायूं ऐं डिटेल में ॻाल्हायूं। ऐं व्यूवर्स तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हमेशह जीअं असां सां गॾु मोहरम नाज़ बि मौजूदु आहे ऐं आसिफ़ अली बि मौजूदु आहे। सो अस्सलाम वालेकुम, अव्हां ॿिन्ही खे बि भली कार चवंदासीं। जी व्यूवर्स, सो हिकिड़ो शॉर्ट ब्रेक आहे, वधंदासीं ब्रेक ॾांहुं। ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। कुझु नवनि महिमाननि असांखे जॉइन कयो आहे ऐं असां कुझु तब्दीलियूं बि कयूं आहिनि प्रोग्राम में, छो जो वक़्त सां गॾु कुझु तब्दीलियूं इलाही घणियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। सो जंहिं नए महिमान असांखे जॉइन कयो आहे, माशाल्लाह साईं जन जो तालुक़ु मुस्लिम लीग नून सां आहे, मुस्लिम लीग नून सिंध सां, ऐं फाइनेंस सेक्रेटरी आहिनि। तमामु डिफिकल्ट डिपार्टमेंट आहे। सो असां सां गॾु मौजूदु आहे जनाब राना मोहम्मद एहसान साहब। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भली कार चवंदासीं ऐं थैंक यू सो मच, अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। मोहरम साहब हिन पासे ॾे अची चुका आहिनि, अव्हां खे हिन पासे ॾे अगेन भली कार। ऐं सर, असांजी जेका ॻाल्हि ॿोल हले पई असदुल्ला साहब, असां ॻाल्हि कई त भई असां वटि सिस्टम प्रॉपर कोन आहे, भले उहो हेल्थ जो हुजे या
एजुकेशन जो हुजे इन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। व्यूवर्स असांखे ॿुधाईंदी हलां त असां सां गॾु के चांहि वारो बि मौजूदु आहे, छो जो एवरीडे जी चांहि हुजे ऐं के न हुजे ॻाल्हि ठहे नथी, छो जो एवरीडे जी चांहि बहितरीनु चांहि आहे, एक्सपर्ट्स जी चॉइस आहे, कड़क आहे, दमदार आहे ऐं जेका चांहि माण्हू सुबुह सुबुह दरकार हूंदी आहे, मां चवंदी आहियां घणी स्ट्रॉन्ग हुजे, बहितरीनु हुजे, त उहा तव्हां एवरीडे मां ठाहे सघो था। ऐं चांहि कीअं तयारु थींदी आहे, ऐं सिर्फ़ु 10 रुपयनि जो साशे आहे जंहिंमां 3 कप ऐं 20 रुपयनि जो साशे आहे जंहिंमां 6 कप चांहि आराम सां तयारु थी सघे थी। सो असां सां गॾु मौजूदु आहे के चांहि वारो। अस्सलाम वालेकुम के। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? अस्सलाम वालेकुम नाज़रीन जेके मूंखे पिया ॾिसनि। ऐं वालेकुम अॼु चांहि जेका आहे सा महिमान बि ख़ासि आया आहिनि, असांजा उन्हनि खे चांहि प्यार बि ही नेस्ले वारनि जो सर हिकिड़ो साशे 10 रुपए जो थो मिले ऐं 3 कप तयारु थियो वञनि। तव्हांखे चांहि प्यार बि कड़क ऐं कड़क। ठीकु। ऐं ॾिसो न केतिरो जल्दी केतिरो आसानी सां चांहि तयारु थिए थी। हाणे महिमाननि खां पुछी था वठूं त चांहि फिकी पीअंदा आहिनि या मिठी पीअंदा आहिनि? इहो पहिरीं चवंदा बाबा फिकी प्यारी। असदुल्ला साहब चांहि मिठी चांहि हुजे। अच्छा, शौक़ीन आहियो चांहि जा? हाँ बिल्कुल, तमामु एवरीडे जो ही शौक़ीन है। वाह वाह ज़बरदस्त। मतलब अॼु तव्हांखे चांहि पी इलाही सुठो लॻण वारो आहे। ऐं सही तव्हांखे मिठी सही मिठी हुजे। ऐं तव्हां कहिड़ी चांहि एवरीडे जी चांहि पीअंदा आहियो? एवरीडे जी चाय सुठी चाय है न मोहरम साहब? तव्हां बिल्कुलु मिठी माशाल्लाह। असद साहब जीअं सवेर चयो त ॾिसी करे ख़ुशि थी विया। नेस्ले जेको आहे सो वारनि जो एवरीडे जो ही पंहिंजो चांहि जो आहे ॾाढो सही। ऐं सभ खां आसानी इहा आहे त तव्हां ऑफिस वग़ैरह में जेकॾहिं कमु कयो था त ही साशे तव्हां वठी रखी छॾियो, हिकिड़ो किथे दराज़ में सुकून सां चांहि तयारु। हिकिड़ो 10 रुपए जो साशे हुजे, तव्हां वठी पंहिंजे ऑफिस में रखी छॾियो। अगरि तव्हांजे एमरजेंसी में चांहि ठाहिणी आहे, पाणी विझो, पत्ती विझो, खंडु विझो, हिकिड़ो साशे विझो, 3 कप चांहि जा तयारु। मतिलबु एतिरो जल्दी ऐं असांखे एॾी महिनत करणी पवंदी आहे चांहि ठाहिण जे लाइ। सो के मां चांहि तयारु कयो। असांजा महिमान जेसि ताईं थोरी कचहरी करे वठूं, उन्हनि सां पोइ गरमा गरम चांहि वरी कचहरी जे दौरान बिस्मिल्लाह मां चांहि जी तयारी है न असदुल्ला साहब। सो हाणे मां चाहींदसि बाक़ाइदा असां हुन सिस्टम ते ॻाल्हायूं। सभ खां पहिरियों सिहत जो जेको निज़ाम आहे ख़ासि करे सिंध सूबे में, उहो अव्हां जे मुताबिक़ कीअं आहे? सिंध में पर्टिकुलरली ज़्यादा तव्हां जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त सिंध में कुझु वधीक ई निज़ाम जेको आहे सो कमज़ोर आहे ऐं उनखे मज़बूत करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। बेसिकली इहो जेको तमामु सिस्टम थियनि था उहे पॉलिटिकल जेका लीडरशिप थिए थी, असल में मथां खां शुरू थिए थो इम्प्लीमेंटेशन। डिसीशन मथां थियनि था, पॉलिटिकल विल मथां पैदा कई वञे थी, कमिटमेंट पंहिंजे पब्लिक सां जेके नारा हणी करे माण्हू असांजा पॉलिटिशियंस इक़्तिदार में अचनि था, मिनिस्ट्रीज़ वठनि था, त उन महिल त वॾा नारा हणनि था त असां ईंदासीं, असां सभु कुझु करे छॾंदासीं। ऐं जॾहिं अचनि था उनखे पावर मिले थो, मिनिस्ट्री मिले थी, त पोइ बदकिस्मतीअ सां उहे पंहिंजा सॼा नारा, कमिटमेंट्स, वादा उहे विसरियो वञनि। पोइ पंहिंजे लाइ मक़सदु सिर्फ़ु हुनजो पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे चारों तरफ़ जेको आहे उहो वञी बीहे। सिस्टम ठही सघे थो, आराम सां ठही सघे थो, सिर्फ़ु इहो आहे त जेके स्टेक होल्डर्स आहिनि, हेल्थ केयर जा स्टेक होल्डर्स, जीअं असां हेल्थ केयर ते था ॻाल्हायूं त हेल्थ केयर जा जेके स्टेक होल्डर्स आहिनि, सॼे सिंध जा हॉस्पिटल्स आहिनि, उन्हनि जा MSs आहिनि ऐं उन्हनि जा जेके सिविल सर्जन्स आहिनि, हेड्स आहिनि, उन्हनि खे घुराए अगरि सेक्रेटरी लेवल ते, मिनिस्ट्री लेवल ते, हेल्थ लेवल ते मीटिंग्स कयूं वञनि ऐं चाकआउट कयो वञे कि असांजा प्रॉब्लम्स छा आहिनि, असांजूं कहिड़ियूं कमियूं, हॉस्पिटल्स में छा घटि आहे, मेडिसिन अगरि आहे त छा स्पेशलिस्ट सर्जन्स ऐं स्पेशलिस्ट डॉक्टर्स जी कमी आहे। ऐं उनखां अलावा बि कई मसइला आहिनि सिस्टम जे हिसाब सां अगरि ॾिठो वञे त, छो जो स्टेट जेको आहे पाकिस्तान जेको जॾहिं 1947 में ठहियो, जंहिं मक़सद लाइ ठहियो, उन में कलमे ते त ठहियो ऐं इस्लाम जे नाले सां त ठहियो, पर फलाही इस्लामी फलाही रियासत जे नाले सां हे मुल्क ठहियो आहे। कायदे आज़म मोहम्मद जे लाइ इहो स्टेट विजन ॾिनो हुयो कि पाकिस्तान इस्लामी फलाही रियासत असां ठाहींदासीं। जेको मदीने जी जेका पहिरीं रियासत हुई, इस्लामी फलाही रियासत हुई, उनजो मक़सदु इहो हूंदो आहे फलाही रियासत जो कि पंहिंजे अवाम जा तमामु मामलनि खे ओन करे गवर्नमेंट, सरकार, यानी हेल्थ उन में अची वई, एजुकेशन अची वई, एग्रीकल्चर, तमामु मामलात अची विया, ट्रांसपोर्ट अची वई, त सिस्टम ठाहिण जे लाइ पॉलिटिकल विल खपे ऐं स्टेक होल्डरनि खे पाण सां मिलाए करे मामलात खे अॻिते जेकॾहिं ठाहियो वेंदो। राना मोहम्मद एहसान साहब चूँकि माशाल्लाह पॉलिटिकल साइड से हैं, बिलोंग करते हैं, फाइनेंस डिपार्टमेंट वैसे ही बड़ा मुश्किल है, तो आपसे इस हवाले से जानना चाहूँगी कि देखें हमारा ये सिस्टम कब से ख़राब चल रहा है, बीच में सही हुआ फिर ख़राब हो गया, यानी कि ये आजकल रोड की तरह हो गया, कभी खड्डा कभी उसको सेट कर देते थे, भर देते थे,
तो आप क्या समझते हैं कि मौजूदा जो सिस्टम है वो कितना स्ट्रॉन्ग है? किस तालीम के हवाले से या सेहत के हवाले से? क्योंकि पहले सेहत होगी तो तालीम होगी ना। हाँ जी, मैं बिल्कुल इसमें मैं ये गोशगुजार करना चाहूँगा कि बुनियादी चीज़ जो है वो सेहत है आवाम के लिए, और ख़ास तौर पर इस चीज़ की जो यहाँ सिंध में जो कमी महसूस होती है, वो आप रूरल एरिया में चले, बेदई इलाकों में चले जाएँ, शहरी कुछ इलाके, कराची जैसा शहर जो बड़ा शहर है, तो यहाँ तो अगर जिसके पास जितनी कैपेसिटी है वो उस रेंज में अपनी सेहत का ख्याल रख सकता है। सरकारी जो हॉस्पिटल्स हैं उनमें भी वो लुक आफ्टर है, लेकिन बदकिस्मती से जब हम हैदराबाद क्रॉस करते हैं तो फिर ये एक घोटकी तक, डरकी तक यही हालात जो है वो काफ़ी मतलब पसमानदा इलाकों में, गोठ देहातों में जो है वहाँ पे वो तसल्ली बख्श सूरत नहीं है। और मैं समझता हूँ कि सिंध की बानिस्बत KPK में और पंजाब के अंदर जो सेहत का म्यार है वो बहुत अच्छा है। वहाँ आप अगर देहाती इलाकों में, गाँव देहात में जाएंगे तो वहाँ पर एक सिस्टम है, वहाँ की एडमिनिस्ट्रेशन ने, हुकूमतों ने काम किया और उस बुनियाद पे आज वहाँ पर जो है वो सेहत का निज़ाम बहुत अच्छा है, और वो लोग लुक आफ्टर करते हैं, उस पर बजट भी करते हैं और वो बजट लगा हुआ नज़र आता है। लेकिन सिंध में बदकिस्मती से जो बजट अगर आता भी है तो वो लगा हुआ नज़र नहीं आता कि कहीं बहुत बड़ा कोई जो है वो सहूलतें लोगों को फराम हो, बिल्डिंग्स की शक्ल में, डॉक्टर्स की शक्ल में। और डॉक्टर्स की भी परेशानी ये है कि जो डॉक्टर्स MBBS करके हाउस जॉब करते हैं वो बेचारे फिर प्राइवेट क्लिनिक्स की तरफ जाते हैं बिजनेस की शक्ल में। उनका भी जो ज़हन है वो, उनको चूँकि अगर फैसिलिटेट किया जाए और उनकी मतलूबा उनकी काबिलियत के मुताबिक जो है, उनको अगर उनकी सैलरी अच्छी हो, उनको पिक एंड ड्रॉप हो, उनको रैच मिले, तो ये शहरी आबादी से जो डॉक्टर्स MBBS करके हाउस जॉब करके ये जा सकते हैं। लेकिन अब रुझान ये नहीं है, क्योंकि वहाँ वो समझते हैं कि हमें वहाँ पे कोई पूछेगा नहीं, हम वहाँ कैसे रहेंगे, हमें बड़ी प्रॉब्लम्स हैं। सबसे बड़ी बात ये बात है, तो इन चीज़ों की बुनियादी तौर पे ज़रूरत है बेहतर करने की। सही, आपने बाकी सूबों की बात की कि बाकी सूबों में जो सिस्टम है वो कुछ हद तक बेहतर है, लेकिन सिंध की हालत बहुत ज़्यादा ख़राब है। फिर हम काबिलियत के ऊपर भी बात करना चाहेंगे असदुल्ला साहब की काबिलियत आहे असांजे यूथ में, असांजे नौजवाननि में, पोइ छो हू प्राइवेट क्लिनिक्स खोलनि पिया या त घर वेठा आहिनि, बेरोज़गार लॻा पिया आहिनि, छा रीज़न आहिनि? क़ाबिलियत जी त असांजे मुल्क में का कमी न आहे, न सिंध में न पाकिस्तान में। किथां बि तव्हां पिक कयो, दुनिया में जिते बि असांजा ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि, जिते बि वञनि था उहे उते एक्सेल करनि था, जंहिं फील्ड में वञनि था उते एक्सेल करनि था माशाअल्लाह। ऐं पाकिस्तान में बि, सिंध में बि असां वटि तमामु सुठो इंटेलिजेंट कैपेबल नौजवान आहे। बदकिस्मती इहा आहे त छो तो पोयां एजुकेशन कमज़ोर कई वई आहे। जीअं मां ॻाल्हि कंदो आहियां त असां नंढे लाइ जीअं असां सरकारी स्कूलनि में पढ़ियासीं, बेंचुनि ते वेही करे असां पढ़ाई कईसीं, पर ज़बरदस्त पढ़ाई कईसीं। असांजा टीचर असां कमिटेड हुया, असांखे पढ़ाईंदा हुया, ऐं असां उन्हनि खे पंहिंजे वालिदेन जो दर्जो ॾींदासीं उन्हनि टीचर्स खे। जो जॾहिं ॾिसासीं पंहिंजी जीअं पीउ जी इज़त कबी आहे टीचर जी, छो जो असां हुन खां सिखंदा हुयासीं ऐं उहे असांखे सेखारण लाइ कमिटेड हुया ऐं कैपेबल हुया। अॼुकल्ह जो टीचर कैपेबल न आहे, शागिर्द बि कैपेबल न रहिया। इन जे करे नौजवान टैलेंटेड त आहे, पर उन्हनि खे एजुकेशन प्रॉपर मिले त उनखे डिलीवर करनि अॻिते हली करे सिंध में। ऐं इन तरीक़े सां जेको डॉक्टर्स अगरि थियनि था त उन खां पोइ बि उन्हनि खे प्रॉपर फैसिलिटी नथी मिले, गवर्नमेंट ओन कोन थी करे। सरकारी जेके मुलाज़िम थियो वञे, सरकारी डॉक्टर्स जेके थियनि था, अगरि उन्हनि जो सिस्टम ठीकु कयो वञे, उनखे शाम 4-5 बजे ताईं पंहिंजे गवर्नमेंट हॉस्पिटल्स में अंदरि ई रखियो वञे त उहो प्राइवेट क्लिनिक जे तरफ़ न वञनि वेंदा। छो जो प्राइवेट क्लिनिक में वञनि था ऐं इवन सरकारी जेके अस्पताल में मरीज़ अचनि था उन्हनि जा पंहिंजा एजेंट वेठा आहिनि, डॉक्टरनि जा, कंसल्टेंट्स जा, जेके उन्हनि खे छिके करे उनजी प्राइवेट क्लिनिक ॾे रेफर करनि था कि हिते तूं बर्बाद थी वञे, सरकारी तोखे सहूलियत मिलंदी कोन, बेहतर आहे त साईं जो जेको क्लिनिक आहे, हॉस्पिटल आहे, सर जो तूं हिते हलिया वञे। सर ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं, ॾिसूं था त केरु आहे असांखे लाइन ते मौजूदु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी पंहिंजो नालो ॿुधाइजो भेण। अदी मां आजरा काके बोडो दी गला गोट मारू काके बोडन खां। माशाअल्लाह माशाअल्लाह। अदी सवाल छा आहे तव्हांजो? अदी मुंहिंजो इहो सवाल इहो आहे त असां ॿियनि सूबनि में जेॾा तरक़ी या बि कम थियनि था, टिनी सूबनि में असां सिंध सां छो नाइंसाफ़ी आहे, छाजे करे? अदी माशाअल्लाह तमामु बहितरीन सवाल अव्हां कयो आहे, लख थोरा मांजा। असां बिल्कुलु इन ही सवाल ते ॻाल्हायूं था, ठीक है, थैंक यू सो मच। और राना साहब मैं इसी तरफ आना चाह रही थी क्योंकि बीच में आपने इनका क्वेश्चन ये था कि बाकी सूबे तरक्की कर गए, सिंध पीछे क्यों है? क़यादत की वजह से, क़यादत की गफलत और कमज़ोरी है। उसकी वजह यह है कि वहाँ पे पंजाब में अगर आप बात करें तो अगर गुलाम हैदर वाइन से आप शुरू हो जाएं 85 से, तो उसके बाद चौधरी परवेज़ अलाई अगर वहाँ आए और उसके वाला वहाँ मंजूर भट्टू आए, वो पीपल्स पार्टी वहाँ अगर रूलिंग पार्टी रही या वहाँ पर काफ लीग रही या वहाँ पे नून ज़्यादा रही,
तो इन सब ने कंपटीशन के अंदर वहाँ काम किया और इन लोगों ने मतलब एक दूसरे को समझ लें कि वो नीचा दिखाने के लिए या अपने आप को बेहतर करने के लिए वहाँ पे जो माहौल हुआ, तो मैं समझता हूँ ये अच्छी बात थी। तो ये पंजाब की या KPK के अंदर भी जो आप पीछे अगर देखें MMA की हुकूमत आई या बीच में ANP की आई या अब जो है वो इमरान खान की हुकूमत है, तो ये लोगों ने काम करके वहाँ पर इस सेहत के निज़ाम को, तालीम के निज़ाम को, ये सड़कों का इंफ्रास्ट्रक्चर जो है वो बहुत बेहतर किया। लेकिन यहाँ पे जो है वो मैं समझता हूँ कि अगर यहाँ काम किया जाता, अगर वो यहाँ पे जिस तरह अब देखें ना, मैं सियासी बात तो नहीं करूँगा, लेकिन अब आप ये देखें कि मामलात है कि लाड़काना एक मतलब बहुत अच्छा शहर है, पीपल्स पार्टी का एक वो मरकजी हैसियत रखता है, लेकिन उसके अब वहाँ भी सुनने में ये आया कि 30 अरब या 40 अरब रुपए का फंड सेंक्शन हुआ और वो वहाँ जाके सड़कों की हालत, अस्पतालों की हालत, स्कूलों की हालत, स्ट्रीट लाइट की हालत आप देखें तो वो कारकर्दगी देखें। आज अवेयरनेस लोगों के अंदर बहुत ज़्यादा है और लोग अब एक सिस्टमेटिक तरीके के साथ मीडिया की वजह से, सोशल मीडिया की वजह से जो है वो कनेक्ट हो गए हैं। अब अगर आप ये समझें कि अब ये बुराइयाँ, ये अच्छाइयाँ छुपेंगी तो नहीं छुपेंगी, तो ये बुनियादी वजह है कि अगर मैं समझता हूँ कि इस अब भी चूंकि पीपल्स पार्टी को 8.5 साल हो गए और 1.5 साल इनके पास और भी है, 10 साल के इस लॉन्ग टर्म के अंदर इनको जो है अब भी अपनी इस्लाह करके अवाम को जो बुनियादी हक है सेहत का खास तौर पे वो फराहम करना चाहिए। क्या कहने राना साहब, आपका कहना था कि क़यादत की कमी और कंपटीशन हमारे बीच में नहीं है ना, क्योंकि बाकी सूबों में मुकाबला है लेकिन यहाँ पर ये चीज़ नहीं। असदुल्ला साहब, तव्हांजे ख्याल में छा वाकई कंपटीशन ही क़यादत जी घटिताई आहे या ॿिया बि के मसला आहिनि विच में? क़यादत असल में बदकिस्मती इहा आहे त जेको पब्लिक मैंडेट ॾेई करे जिन असांजे MPs खे सिंध जी लेवल ते अगरि ॻाल्हि कयूं, असेंबल में मोकिलियो आहे, उन्हनि खे अगरि एम्पावर प्रॉपरली कयो वञे पार्टीज़ जे मथां जेके वेठा आहिनि, जीअं ज़रदारी साहब आहे फॉर एग्ज़ाम्पल, मां ॻाल्हि थो कयां त मुंहिंजे ख़्याल में विद इन द पार्टी अहिड़ी ॻाल्हि कोन्हे त कॉम्पिटेंसी न आहे। अगरि 8.5 सालनि मां अगरि असां 8 सालनि जो रिकॉर्ड खणी ॾिसूं त शाह साहब वेठा हुया त शाह साहब जन जी असां उन्हनि जी शराफ़त ऐं उन ते को क्वेश्चन मार्क कोन था कयूं, पर उन जी जेका लीडरशिप ऐं कमिटमेंट ऐं जेका पंहिंजी जेको आहे कम्युनिकेशन पंहिंजे माण्हुनि सां, उहा एतिरी न हुई, जंहिंजे करे असां ॾिसूं त गैप हुयो, तमामु घणो गैप हुयो। ऐं मां तव्हांखे पहिरीं चयो त पॉलिटिकल विल जेका आहे न उहा तमामु इम्पोर्टेंट शइ आहे। अगरि पीपल्स पार्टी चाहे, अॼु बि मां चवां थो, पीपल्स पार्टी चाहे त मुराद अली शाह साहब अगरि चीफ मिनिस्टर थियो आहे, जेको कैपेबल माण्हू आहे ऐं मोबाइल आहे, कमु करे पियो, अगरि उनखे ऑनेस्टली छॾे ॾियनि 1.5 साल, त मां सम्झां त 1.5 साल में काफ़ी कुछ तब्दीलियूं नज़र अची वेंदियूं तव्हांखे इंशाअल्लाह। पर अल्लाह करे अहिड़े क़िस्म जो कदम खयो वए, अगरि कयो वञे ऐं बिल अगरि ॾेखारी वई त जेका मां सम्झां थो हाणे मजबूरी आहे इन करे ॾेखारी वेंदी कि ग्राफ हेठि वियो आहे ॾाढो पीपल्स पार्टी जो। हाणे हिन वटि सवाइ हिन जो ॿियो ऑप्शन ई कोन्हे 2018 जी इलेक्शन वञण खां पहिरीं कि थोरो घणो जेको आहे सो डिलीवर करनि, ऐं शाह साहब इन में लॻा पिया आहिनि, मां सम्झां थो। सही, यह तमाम सुठी मां ॻाल्हि कई। अच्छा सर, राना साहब ये आपसे जानना चाहूँगी कि जब भी इलेक्शन आने वाले होते हैं तो पता चलता है कि सारे अपने अपने काम से लग जाते हैं और पूरा साल या जितने 2-3 साल उनकी हुकूमत चलती है वो सारे मज़े से सो रहे होते हैं, सुकून की नींद ले रहे होते हैं। तो इस हवाले से आप क्या कहेंगे कि इलेक्शन के दिन जब करीब होते हैं तभी ये सारे मामला क्यों होने शुरू हो जाते हैं? जब किसान जो है वो खेती बेचता है तो वो उसकी एक वो हल चलाता है, बीज डालता है, खाद डालता है, तो उसके लिए वो अच्छी फसल हो। अब वही आप वाली बात है कि अगर वो इस इलेक्शन की जो तैयारी समझ लें या फिर वो वोटरों के अंदर जाना, फिर वो वर्कर्स अपना हलकों में जाना, मुखातिब होना, तो वो यही रिहर्सल होती है कि आने वाले कल के अंदर उनको फिर राग़िब किया जाए। लेकिन मैं समझता हूँ कि अब आवाम काफ़ी हद तक जो है वो बेहतरी की तरफ जा रहे हैं और वो मतलब जो है वो फैसले चेंजिंग नज़र आती है, क्योंकि वजह यह है कि अगर आप ये समझें कि भी आने वाला वक्त जो है वो चेंज नहीं है, तो सिंध में भी बहुत बड़ी अवेयरनेस आई है और काफी हद तक मैं समझता हूँ कि बातचीत को कंटिन्यू करेंगे। लेकिन नेस्ले एवरीडे की गर्मा गर्म चाय तैयार हो क्या बात है जी, इनकी खुशबू ऐसी है कि माशाल्लाह दिल कर रहा है कि चाय जो है वो बड़ी स्ट्रॉन्ग है। बल्कि मेरा तो दिल चाह रहा था बाहर जाके अपना कप उठा के ले आऊं, क्योंकि इतनी माशाल्लाह जबरदस्त इसकी पूरा कमरा महक रहा है जिस चाय से। थैंक यू माशाल्लाह। और के चाय बड़ी मजे की बनाते हैं वैसे, बहुत स्ट्रॉन्ग। आप पी के देखिए फिर हमें बताइएगा कि आपको चाय कैसी लगी, क्योंकि एनर्जी जरूरी होती है जब हम बात कर रहे होते हैं। इवन किसी भी काम में एनर्जी ना हो तो फिर बात नहीं बनती। क्या कहते हैं आप? बिल्कुल जी, चाहे तो जब ये बना रहे थे और इनके बनाने का जो स्टाइल है
वो ऐसे लग रहा था कि बहुत माहिर, जैसे वो कोयटा वाल की चाय जो है वो पूरे पाकिस्तान में मशहूर है। सही। तो ये उस तरह की इन्होंने उसकी जो है वो कावे की और दूध की फेंटी लगा लगा के उसको जो है वो सही नहीं, जो है हमारा ढाबा जो ये एवरीडे का है ना, ये भी पूरी सिंध में मशहूर है। मशहूर वहाँ से लोग आते इधर चाय पीने, बड़े बड़े मिनिस्टर इधर चाय पी के गए। बड़ी बात। देखें जी नहीं क्या वो बात है, उनका इनकी अंदाज चाय बता रहा है, और माशाल्लाह। फिर वाकई जो बनाने की जो खुशबू और स्मेल और जो स्ट्रॉन्ग है, तो ये नींद वींद भगा देगी मेरा ख्याल। बिल्कुल बिल्कुल। ओके, सो इसी खुशी में मजीद बातें कुछ और कर लेते हैं, क्योंकि हमारी बात हो रही थी कुछ हमारी पार्टीज़ के हवाले से। असदुल्ला साहब, तहां जी राय छा इन हवाले सां त पूरा जेकॾहिं 5 साल फ़र्ज़ कयो का पार्टी हुकूमत करे थी, 4 साल निंड में, आख़िरी साल पोइ ख़बर पवंदी आहे त कुझु रोड बि ठहनि पिया, स्कूल जी मरम्मत बि थिए पई, उस्तादनि खे बि उन में मोकिलियो पियो वञे। छा आहे इहो? बदकिस्मती आहे इहो ई वर्ड मुंहिंजे ख़्याल में सूटेबल हुयो। हा, इन मुल्क सां बल्कि इन प्रोविंस सां ख़ासि तौर ते बदकिस्मती आहे त तव्हां अगरि सिंध में तव्हां एंटर थियो, जीअं भाईजान ॻाल्हि कई कि हैदराबाद खां तव्हां अॻिते वञो था त अंदरि वञो त तव्हांखे माण्हू जेका गुरबत इंटीरियर सिंध में आहे हिन वक़्तु, ऐं इंटीरियर पंजाब में बि आहे, ऐं KPK जे इंटीरियर बलोचिस्तान में बि आहे, पर बलोचिस्तान ऐं सिंध जी जेका इंटीरियर सिंध इंटीरियर रूरल जेका हेल्थ केयर आहे ऐं उते जो निज़ाम ज़िंदगी आहे, उहो मायूस कुन हद ताईं तबाह थी चुको आहे। ऐं माण्हू जेके इन मां हमेशह चवंदो आहे त तव्हां वञी कोई ॾिसो त इंसान ऐं जानवर वीचारा हिक ई शक्ल सूरत में तव्हांखे मिलंदा। सही। एतिरी मिट्टी, एतिरी धूड़, न को पाणी, न को खाइण पीअण जी प्रॉपर सहूलियत, ऐं एजुकेशन पहिरीं खां ई कोन्हे। ऐं एजुकेशन हिकिड़े साज़िश तहत असांजे सिंध खां ऐं ख़ासि ॿियनि सूबनि खे मां चवंदुसि, पर इंटीरियर सिंध खां ख़ासि तौर छिकी वई आहे, खसी वई आहे। उन्हनि खे इन करे जाहिल रखियो वियो आहे, पसमानदा रखियो वियो आहे, ताकी नारा हणी करे नारनि जी बुनियाद ते पब्लिक खां वोट वठूं। ऐं जेकॾहिं नारा हणंदासीं ऐं पढ़ियल लिखियल हूंदा सिंधी अवाम, त उहो चवंदा भई तव्हां कयो छा हेॾो असांखे नारा था सवाल उथारींदा। जहालत ई असल हिकिड़ो अहिड़ो फैक्टर आहे जेको असांजे पॉलिटिशियन रखियो आहे असांजी क़ौम में, जंहिंजे करे नारा हणी करे क़ौम खे बदिलायो वञनि ऐं पंहिंजो कमु कयो वञनि। जीअं हाणे बि इलेक्शन ईंदी, नारा ईंदा ज़बरदस्त, ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसजो त पब्लिक विकाम थी वेंदी, रोअण शुरू थी वेंदी, बीबी जा नारा लॻंदा, ऐं उनखां पोइ सभु रोअण शुरू ऐं सभु ॾिसी वेंदा। ऐं क़ौम वॾी माफ़ करण वारी क़ौम आहे सिंधी क़ौम, माफ़ वरी करे छॾी, तव्हां ॾिसजो। इहा ई न रहमदिल क़ौम आहे, तॾहिं त वीचारी नुक़सान में आहे। जेकॾहिं हुजे हा थोरी तेज़ ऐं शातिर क़िस्म जी, त पोइ ख़बर पए हा सभिनी हुकुमराननि खे। ऐं असां में इहा शइ न त मोहबत आहे, अमन आहे, असां चवंदासीं चलो ठीकु आहे, दरगुज़र बाबा थी वियो, थी सघे थो त हाणे को सुठो स्टेप खयो वञे। सो इहे सभई शयूं आहिनि। ऐं मुंहिंजे ख्याल में त हाणे असांजी क़ौम खे कुछ चेंज थियणु खपे। अरे सर, एक सवाल आपसे जानना चाहूँगी कि अगर हम डिफरेंट कंट्रीज़ की बात करते हैं, दुनिया की बात करते हैं, वहाँ पर फ़र्ज़ करें कोई हुकूमत अगर चली भी जाए तो वहाँ पर जो सिस्टम, जो मैनेजमेंट या जो प्रोजेक्ट्स उनके चल रहे होते हैं, उन पर कोई असर नहीं होता, ठीक है, थिंक टैंक। और हमारे यहाँ क्या होता है, एक हुकूमत आई, ठीक है, बेचारी की सियासत ख़त्म हुई, जो प्रोजेक्ट्स चल रहे थे, एजुकेशन थी, सेहत थी, सब पे लग गए ताले। क्या कहेंगे आप? मैं ये समझता हूँ कि ये एक जो सियासी मुखासमत है, एक दूसरे से इख्तलाफ है, ये बुनियादी वजह यही रही कि जब भी कोई हुकूमत आई और उसके बाद दूसरी हुकूमत ने उसको सबूताज किया, उस मनसूबों को, उन प्रोजेक्ट्स को, बल्कि यहाँ तक कि भी अगर मोटरवे बन रहा है तो वो 3 रो है उसकी लेने हैं, तो वो दूसरी ने आगे 2 कर दी। हालांकि उसमें तो अवाम और मुल्क का फ़ायदा है और पैसा भी अवाम और मुल्क का ही लगता है। तो बहरहाल ये कि ये चीज़ अब थोड़ी सी मैं समझता हूँ कि सियासी क़यादत के अंदर अब बेहतरी ये आई है कि जब मोहतरमा बेनज़ीर शहीद साहबा और मियाँ नवाज शरीफ ने एक जॉइंट एडवेंचर किया जिसमें वसाक़ जमहूरियत, चार्टर ऑफ डेमोक्रेसी, तो उसके बाद इनकी लाइन और लेंथ काफ़ी बेहतर हो गई और ये दोनों तीनों चारों पार्टियां जो हैं वो एक दूसरे को बर्दाश्त किया। जैसे कि मियाँ साहब ने जरदारी साहब की हुकूमत को 5 साल चलने दिया कि जैसे भी है इसकी अपनी प्रोग्रेस की बुनियाद पे इनको काम करना है, तो ये आगे अवाम इनको वोट देंगे या नहीं देंगे। इसी तरह अब भी जो बर्दाश्त का अमल है, हालांकि PTI या इमरान खान की शक्ल में एक थर्ड पार्टी इंटरविनर जो है वो सिस्टम में आए हैं और स्ट्रॉन्ग हैं, और लेकिन उसको ये सब मिलके मुकाबला कर रहे हैं क्योंकि उनकी अभी मेजोरिटी सियासी तौर पर ऐसी नहीं हो सकी कि वो ये सोच सकें कि मुल्क चलना है या सियासत चलनी है या पार्टी चलनी है। ठीक है, हर आदमी बारी लेने के चक्कर में होता है, वो चाहता है कि सियासत इसीलिए की जाती है कि इक़्तिदार में आ जाए, लेकिन बहरहाल मैं समझता हूँ कि अब आगे चल के इस चीज़ का जो है वो देखें, उसकी वजह ये कि आप इस दौर में 13 साल आप लगाएं, 8-9 साल मुशर्रफ के और 5 साल जरदारी साहब के,
लेकिन उस ये 3.5 साल जो है वो आप सही। लगाएं। अच्छा सर, आपने बात की कि दोनों पार्टीज ने एक दूसरे को बर्दाश्त किया और बीच में मिलकर काम करने की भी कोशिश की, जिसको हम गठजोड़ कहते हैं। जी। लेकिन असदुल्ला साहब से ब्रेक के बाद जानेंगे कि इसका फ़ायदा क्या हुआ। सो व्यूअर्स, वक्त आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ असां ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं ऐं अॼु को प्रोग्राम तमामु घणो ख़ासि आहे, बराए महिरबानी मिस न कजो। सो मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुई। ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। अॼु अक्सर माण्हू इहो सोचींदा हूंदा त अॼु असां कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं खणी वेठा आहियूं। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं खणी वेठा आहियूं जेके अशद ज़रूरत आहिनि वक़्त जी। ऐं ख़ासि करे मूंखे ख़बर आहे त हीउ प्रोग्राम इंटीरियर में तमामु घणो ॾिठो थो वञे। अॼु अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां था कयूं, हालांकि अव्हांखे ख़बर आहे, पर उहा ई ॻाल्हि आहे त तव्हां उन शयुनि खे ओड़े हिसाब सां वठो नथा, पॉज़िटिव नथा वठो या उन ते अमल नथा कयो। हाणे अमल जो टाइम आहे, पोइ सुभाणे वरी पछतावे जे लाइ त ज़िंदगी पई आहे। ख़ैर, नेस्ले एवरीडे जी चांहि मुंहिंजे हथ में आहे ऐं यकीन कयो अॼु एतिरो सुठो पियो लॻे। के जे हथ जी चांहि आहे ऐं एतिरी बहितरीनु, एतिरी स्ट्रॉन्ग चांहि आहे, दिमाग़ु खुली वियो आहे। हाणे मां अञा वधीक सुठा सवाल करे सघां थी। सो महिमाननि खां जेको मां सवाल कयो हुयो ब्रेक खां पहिरियों, आई मीन जंहिं ॻाल्हि ते असां ब्रेक वरितो हुयो उनखे मां अॻिते कंटिन्यू कंदमि। सर, बीच में राना साहब ने बात की कि उन्हनि ॻाल्हि कई त भई पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून विच में मिलिया हुया बीबी जे दौर में। उन खां पोइ जेका गठजोड़ थी, विच में कमकार थिया, इन जो फ़ाइदो छा थियो या पब्लिक ते केतिरो असरु थियो, असांजी यूथ खे छा मिलियो? उन मां जेको मेन फ़ाइदो थियो त उहा जमहूरियत हलंदी रही ऐं हली रही आहे ऐं टॉलरेंस ॾेखारियो वियो इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जो हिक ॿिए जे लाइ। पर पोयां बैकग्राउंड में वरी उहा ई ॻाल्हि आहे त उन जे पोयां जेके इरादा हुया, उहे इरादा वरी इहे डिज़ाइन कया हुया कि छो न यार बेवकूफ़नि वांगुरु असां विढ़ूं था, पोइ विच में फ़ौज अची थी वञे, सॼो कमु असांजो ख़राबु थियो वञे, जेके असांखे प्रोजेक्ट मिलंदा, जेको खाइण पीअण जो जेको मौक़ो आहे उहो फ़ौज जे हवाले थो थियो वञे, त छो न असां फ़ौज खे परे रखूं, पाण में 5-5 साल गेम खेॾूं। त उहो आइडियो तमामु क्लिक करे वियो ऐं उहो उनजो ख़ालिक ज़रदारी साहब माशाल्लाह उन इहो आइडियो ॾिनो ऐं ज़बरदस्त आइडियो क्लिक थियो। बेनज़ीर साहब आहे, साइन वञी कयो नवाज़ शरीफ़ सां चार्टर ऑफ डेमोक्रेसी, ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त कमु हले पियो। पर बदकिस्मती इहा ई आहे न कि अगरि तव्हां ॾिसो दुनिया में जंहिं बि जमहूरियत में, डेमोक्रेसी में, जेसि ताईं अपोज़िशन एक्टिव ऐं वोकल न हूंदी ऐं पावरफुल न हूंदी, छो जो अपोज़िशन जो पावरफुल हुजणु तमामु ज़रूरी आहे। उहो प्रेशर विझंदो आहे गवर्नमेंट ते कि तव्हां किथे कमज़ोर आहियो, कंहिं कमनि में कमज़ोर आहियो, त तव्हां उहो कमु कयो, मुकमल कयो ऐं जल्दी कयो। ऐं जेकॾहिं ग़लति फ़ैसिला कयो था त अगरि अपोज़िशन स्ट्रॉन्ग आहे त उहे ग़लति फ़ैसिला रिवर्ट कराइबा आहिनि। हाणे तव्हांखे मां ताज़ी मिसाल ॾियां, अमेरिका में कि ट्रम्प हिकिड़ो फ़ैसिलो कयो कि 7 मुल्कनि जे माण्हुनि खे चयनि त तव्हांजा वीज़ा बंदि। तव्हां ॾिसो पब्लिक उनखे केॾो रिएक्ट कयो, सॼी पब्लिक निकिरी आई। अपोज़िशन ओबामा वारी जेका गवर्नमेंट आहे, रिपब्लिकन्स आहिनि, उन्हनि उन ते घणो शोर मचायो, एतिरे क़दुरु जो आख़िर में अदालत त उनखे बैन विझणो पइजी वियो। त पब्लिक जेको प्रेशर आहे, यानी अपोज़िशन जो जेको प्रेशर आहे, गवर्नमेंट ते अगरि जेसि ताईं नथो पए, गवर्नमेंट ओसि ताईं पंहिंजा न फ़ैसिला चेंज थी करे, न फ़ैसिला करण खां पहिरीं 10 दफ़ा सोचे थी। छो जो अगरि हुनखे ख़बर आहे त हे फ़ैसिलो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे मफ़ाद जो आहे ऐं पोयां अगरि नाफ़िज़ कंदासीं, पोयां कोई शोर शराबो न थींदो त उनखे को पुछण वारो कोन्हे। पोइ पब्लिक पई पीस जे अहिड़नि ग़लति फ़ैसिलनि ऐं उहे आहे न, पोइ मर्ज़ी आहे उन्हनि जी जेको फ़ैसिलो वठनि, जेको बिल पास कनि, जेको कानून लागू कनि, उहो सभु हुननि ते डिपेंड करे थो। खैर, डेमोक्रेसी जी विच में ॻाल्हि थी। राना साहब, आपसे जानेंगे कि बाकी जितनी भी डेमोक्रेटिक कंट्रीज़ हैं उनके मुकाबले में पाकिस्तान में कितनी डेमोक्रेसी है। लेकिन उससे पहले मैं चाहूँगी ये सॉन्ग हो जाए, तो क्या कहते हैं आप, इजाज़त है आपकी? जी मोहरम साहब, छा ॿुधाईंदो? पंहिंजो सेड आहे पर मूड लॻो उदासी वारो है, छो जो थोरो तरक़ी हुजण ऐं न हुजण जो भी टॉपिक। मारम साहब बि फासी पिया त कहिड़ो गानो ॿुधायां? न तव्हांजी चाह मूंखे उन फसण खां बचायो आहे एवरी डे। सो बहरहाल जी बेवफा सां दिल लगाए वेठासी, जिंदगी पंहिंजी विञाए वेठासी, जिंदगी पंहिंजी विञाए वेठासी, बेवफा सां दिल लगाए वेठासी, जिंदगी पंहिंजी
विञाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं रोई रोई रातो ॾींहड़ा अखियुनि वसाया कई मीहड़ा रोई रोई रातो ॾींहड़ा अखियुनि वसाया कई अखियुनि वसाया कई मीहड़ा तिन जे पोयां पाण विञाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं बेवफा सां दिलि लॻाए वेठासीं पंहिंजी विञाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं कूड़ा माण्हू कूड़ा वाइदा अंदर जा संग दिल मुंह जा सादा अंदर जा संग दिल मुंह जा सादा इन जे पोयां पाण लुटाए ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं बेवफा सां बेवफा सां दिलि लॻाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं मोहरम साहब तव्हांखे मां मौक़ो न ॾिनो ॻाल्हाइण जो पर तव्हां सभु कुझु चई वियो सच ॿुधायां ज़िंदगी जा इहे हिसा आहिनि ख़ुशी ग़म जुदाई मिलणु सभु शयूं आहिनि ठीक असां इहा ई ॻाल्हि आहे न मां इहो ई पियो सोचां ज़हन में त हाणे भई वोट ॾेई असां त वफ़ा कई पर ॾाढी बेवफ़ाई थी वई है न तॾहिं मां चयो त तव्हां पंहिंजी ख़ामोशी जो सही जवाबु ॾिनो आहे घटि वक़्त में सभु कुझु चई वियो असां हेतिरी जेका सफ़ीर आहे पंहिंजे ज़िमेदारी सां पंहिंजे कम में माहौल जे हिसाब सां जेकी ज़रूरतूं आहिनि उन में पोइ तव्हां इन शइ खे रियलाइज़ कयो कोशिशि कयो महिरबानी सिचुएशन जे हिसाब सां परफेक्ट शइ हुई असदुल्ला साहब जेकॾहिं इन सॉन्ग खे मौजूदा सूरत हाल जे पस मंज़र में बयानु कजे कीअं कंदो मां सम्झां थो त मौजूदा पस मंज़र में जेको असां ॻाल्हाए रहियासीं थोरी देरि पहिरीं पंहिंजे हालात वाक़ियात जेके सिंध जा आहिनि ख़ासि तौर असां इन ई तरीक़े सां ॻाल्हाए सघूं था कि जेको पोज़ीशन आहे सिंध में ऐं इंटीरियर में हेल्थ जी एजुकेशन जी एग्रीकल्चर जी त उहा त इंतिहाई मायूस कंदा ऐं थोरी रे ऑफ होप हमेशह इंसान खे उमेद जो जेको दामन आहे उहो न छॾणु घुरिजे उमेद ते रहणु घुरिजे ऐं कोशिशि करे पंहिंजो पंहिंजो किरदारु जेको आहे उहो माण्हू सुठे तरीक़े सां अदा करे अगरि मूंखे अलाह ताला का ॾात ॾिनी आहे
ऐं साईं जन जेका ॾात अलाह पाक ॾिनी आहे त असां पंहिंजी पसकिरदाई में चारों तरफ़ वञी करे उन में पंहिंजो रोल प्ले कयूं ऐं सुठा पॉज़िटिव तरीक़े सां मैसेजिस ॾियूं। अगरि मां सुठो हेल्थ केयर सां मुंहिंजो सुठो तालुक़ु आहे, एजुकेशन सां तालुक़ु आहे, एग्रीकल्चर सां आहे, त मां अॻिते उहे मैसेज वधायां। मां उन ॻाल्हि जे हिसाब सां मायूसी न फैलायां, छो जो ॻाल्हि हिन वक़्तु ॾिठो मुआशिरे में मायूसी आहे। हर को तव्हां ॾिसो त हर टियों माण्हू पाकिस्तान में डिप्रेशन जो शिकार आहे, एंग्ज़ाइटी जो शिकार आहे। ऐं उनखां पोइ अगरि तव्हां रोडनि ते तव्हां ड्राइविंग कंदे ॾिसो त तव्हां सही वञी रहिया पंहिंजी लाइन में, अॻिलो तव्हांजी लाइन ते अची वियो, तव्हां हुनखे सिर्फ़ु इशारो कयो त भई मुंहिंजी तो लाइन छो क्रॉस कई आहे, त तव्हां सां विढ़णु शुरू करे छॾो। फ्रस्ट्रेशन, टेंशन, छो जो मेरिट कोन्हे, हक़ छिकिया खसिया वञनि था पब्लिक जा, इन करे हर को माण्हू पंहिंजा हक़ पाण जेको आहे खसे करे वठण जे चक्कर में लॻो पिया। इहो तव्हांखे रोडनि ते बि नज़र ईंदो, मॉल्स में नज़र ईंदो, दुकान ते, हॉस्पिटल्स में, हर जगह ते तव्हांखे इहा शइ नज़र ईंदी। यानी कि असां वटि हिन हवाले सां को कानून कोन आहे, लाइन लेन छा आहे कंहिंखे ख़बर ई कोन आहे, सिग्नल टोड़ियो बाबा तव्हांजे सम्झो त घर जो रोड आहे, को मसलो ई कोन आहे, तव्हांजी पंहिंजी प्रॉपर्टी आहे, तव्हां टोड़ियो कुछ भी कयो, को मसलो न है। अच्छा सर, उम्मीद की बात हुई कि उम्मीद का दामन नहीं छोड़ना चाहिए, तो क्या अब भी सिर्फ हम उम्मीद को ही पकड़ के रखें या हमें कोई एक्शन भी लेना चाहिए, स्पेशली अवाम की बात कर रही हूँ? जी मैं ये समझता हूँ कि अगर जो बिल्कुल मैं इनके इस मौक़िफ़ का हामी हूँ कि भी एक पब्लिकली आवाम जो है, आम आदमी जो है वो फ्रस्ट्रेशन का शिकार है, डिप्रेशन का शिकार है। अच्छा उसमें बुनियादी वजह अगर हम कराची की बात करें तो मेरा ख्याल है कि कराची के अंदर हम साइको तो सारे हो ही चुके हैं, मतलब सारे ऐसे मुराद ये कि जो यहाँ रहने वाले लोग थे, हमें भी आप कह सकते हैं, हम भी हो चुके हैं। देखिए जी वो अब सब लोगों को आयतल कुर्सी समेत बड़ी आयतें याद हो गई। अच्छा वो पढ़ पढ़ के हम फूंकते हैं, वैसे हम मजहब की तरफ जाएं या ना जाएं लेकिन जाना चाहिए। अच्छा उसके अलावा साइकोलॉजिकली दिमागी तौर पर इंसान अगर एक सेंसर की ठुस भी होती है ना तो वो सड़क पे चलते तो आदमी ये सोचता है कि खुदा खैर करे मेरी तरफ तो नहीं कुछ हुआ, रिक्शा का पटाखा हो जाता है। तो मतलब इतनी फ्रस्ट्रेशन। और जब कभी कराची शहर के अंदर 15 से 20 आदमी नहीं मरते थे, अल्लाह माफ़ करे, तो हम ये कहते थे कि स्कोर आज क्या है, तो आज इतना स्कोर है। मतलब टीवी भी दिखा रहा है, अखबारें भी, और इंतज़ामिया और जो हुक्मरान है वो बेहिस, और हमारे जो अदारे थे वो सारे जो है वो इस पर कोई किरदार नहीं अदा कर रहे थे। तो ये शुक्र है उस ज़ात का कि जो बात आपने कही या सवाल पूछा कि आगे हालात या आगे क्या हो सकता है, तो मैं ये समझता हूँ कि जिस तरह एक वक्त मुकर्रर होता है हर चीज़ का, तो अल्लाह पाक ने पाकिस्तान के लिए ये आसानी जो रखी है, ये मैं नहीं कहूँगा कि ये कोई सियासी क़यादत सिर्फ नवाज शरीफ की इसको हल करेगी या कोई इमरान खान हल करेगा या फ़ौज हल करेगी, नहीं, ये एक अल्लाह ने हमारी सुन ली। और वो एक हम ऐसे धारे में शामिल होने जा रहे हैं कि पाकिस्तान एक एटमी ताकत है, पाकिस्तान एक माशी ताकत बनने की तरफ भी जा रहा है। अल्लाह का ये शुक्र है कि हम मतलब हमारे पास एक ऐसा गेम चेंजर प्लान आ गया कि जो ये रास्ता है, इसके अंदर किसी की भी कोई मैं समझता हूँ कि एफर्ट नहीं है कि कोई आदमी ये कहे कि जी वो उसने बहुत कुछ कर दिया, नहीं, ये एक नज़रिया ज़रूरत है। जैसे ज़रूरत ईजाद की माँ है, तो वो ये रास्ता जो है वो एक ऐसा रास्ता है कि जो 34,000 किलोमीटर 20,000 किलोमीटर से जो है वो 3,000-4,000 किलोमीटर पे आ गया, और इस वजह से पाकिस्तान जो है वो बहुत ऊपर जा रहा है। फिर मैं सलाम पेश करूँगा अपनी कौम के उन साइंसदानों को, उन इंजीनियर्स को, पाकिस्तान फ़ौज को, कि जिन्होंने पाकिस्तान को दिफाई लिहाज से मजबूत किया। आज पाकिस्तान मिसाइल टेक्नोलॉजी में, पाकिस्तान आर्म्स टेक्नोलॉजी के अंदर, पाकिस्तान जहाज़ बना रहा है, पाकिस्तान टैंक बना रहा है, पाकिस्तान जो है वो ऐसी न्यूक्लियर पावर हम हैं। तो अब हम इसकी बल्कि जो है वो पूरी दुनिया के अंदर शिपमेंट और इनको हम फ़रोख्त कर रहे हैं। और पाकिस्तान जो है अमेरिका, जर्मन, ये जितने मुल्क हैं इन सब की इकॉनमी जो है वो वेपन्स पे है, वसले पे है, वो असला बनाते हैं और बेचते हैं। और आज हम उस सफ़ में भी शामिल हो रहे हैं। इस रास्ते से भी हमें बहुत फ़ायदा होगा। बंदरगाह जो है, कराची की डेवलपमेंट, पूरे सिंध की, पूरे पाकिस्तान की, तो इंशाअल्लाह ताला अब लोग एक उम्मीद रख रहे हैं कि जी जो है अल्लाह करे आने वाले ये 1.5 साल के बाद जब 2018 का इलेक्शन जब आएगा तो वो कारकर्दगी की बुनियाद पर होगा। और मैं समझता हूँ कि आवाम एक फैसला अच्छा भी करेंगे, ये चेंज आएगी। उसकी वजह ये कि चेंज अल्लाह ने हमें जो है, अल्लाह का करम है कि आवाम का अब ज़हन जो है ख़ास तौर पे, जैसे मैं अभी सुबह आया हूँ तो मैं बगैर गार्ड्स के आया हूँ,
और बगैर उस टेंशन से हूँ कि मुझे पता बगैर है किसी टेंशन कि फ्री हो गए। अब मुझे ये नहीं खतरा कि भी कोई आगे पीछे गाड़ी कौन Okay. सी है। मैं समझता हूँ कि अल्लाह का शुक्र है कि हालात बेहतर हो गए। Right. सबसे बड़ी बात ये है। और हम क्या कहने बेहतर और यकीन करें हमारे जहन में भी इससे पहले अगर 4-5 साल पहले की बात करें तो घर से निकलते हुए हम लोग डरते थे कि हम पहुंचेंगे नहीं पहुंचेंगे। अब हम फ्री होके घूमते हैं क्योंकि हमारी हुकूमत ने, हमारे लोगों ने वो सब कुछ प्रोवाइड कर दिया। सो व्यूअर्स, वक्त आए हिते शॉर्ट ब्रेक जो ब्रेक ना वधंदासीं, ब्रेक खां पोइ असां कचहरी खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। ॾिसंदा रहिजो सिंध टीवी। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं असांजी ॻाल्हि ॿोल हले पई कारकर्दगी जे हवाले सां। मुंहिंजी पहिरियों ई ख़राबु आहे एक्चुअली असांजी, छो जो हिन महिल असां सियासी ॻाल्हि ॿोल कयूं पिया ऐं असां पंहिंजी हुकूमत जी ॻाल्हि कयूं पिया। हिन खां पहिरियों जेके हुकूमतूं रहियूं आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कयूं पिया। सो कारकर्दगी जो वॾो अमल दख़ल हूंदो आहे त तव्हां जेकॾहिं हुकूमत कयो था त तव्हां पंहिंजी कारकर्दगी केतिरी सुठी था रखो। सो इन हवाले सां असदुल्ला साहिबु, तव्हांजी राय ॼाणणु चाहींदुसि कारकर्दगी माज़ी में छा रही आहे ऐं हाणे मां छा था भायो त उन लेवल जी आहे जेका ज़रूरत आहे असांखे हिन महिल? अगर सिंध जी लेवल ते तव्हां ॻाल्हि कयो था त जॾहिं खां मुराद अली शाह साहब खे इन कयो वियो आहे ऐं इन मक़सद लाइ कयो वियो आहे कि कुझु डिलीवर कजे, छो जो लास्ट 8 इयर्स में त कुझु डिलीवर सिंध लेवल ते न थियो ऐं हाणे डिलीवर थी रहियो आहे ऐं एक्टिवली कमु करनि पिया। अञा ताईं कारकर्दगी में को मतिलबु प्रैक्टिकली का शइ नज़र कोन पई अचे। ग्राउंड ते तव्हां ॾिसो त का शइ नज़र न पई अचे सवाइ हिन जे जो मुतहरिक लॻा पिया आहिनि। चीफ मिनिस्टर साहब, थोरो घणो ट्रांसपोर्ट मिनिस्टर बजट में लॻो पियो आहे, थोरो घणो हेल्थ मिनिस्टर असांखे एक्टिव नथो नज़र अचे, एजुकेशन मिनिस्टर कोई एक्टिव नथो लॻे। यानी इहे मेन मिनिस्ट्रीज़ आहिनि। इन्हनि में अगरि एक्टिविटी अची वञे, नज़र अचे, कोई हॉस्पिटल्स में मेडिसिन अची रही आहिनि, कोई हेपेटाइटिस B-C ते कमु थी रहियो आहे ऐं मरीज़नि खे इहो इंश्योर कराए वञी रहियो आहे कि सरकारी अस्पताल में वञनि था त दवा बि उन्हनि खे उतां ई मिले। सही। छो जो बदकिस्मती इहा आहे न, मां पहिरीं तव्हांखे जीअं चयो त सरकारी जेके बि कंसल्टेंट डॉक्टर्स आहिनि या रजिस्ट्रार डॉक्टर्स आहिनि, जेके बि डॉक्टर्स सरकारी अस्पताल सां वाबस्ता आहिनि, उन्हनि ते जेसि ताईं प्राइवेट प्रैक्टिस ते बैन न लॻायो वेंदो ओसि ताईं सिस्टम न बदिलबो हिन सिंध जो ऐं हिन मुल्क जो। अगरि उन्हनि जो टाइम सरकारी अस्पताल में कंसल्टेंट जो, रजिस्ट्रार जो, डॉक्टर्स जो सुबुह 9 खां शाम 5 बजे ताईं टाइम कयो वञे, कंसल्टेंट जो बि कि तव्हां शाम 5 ताईं वियो, 2 बजे ताईं ईअं कयो वियो। हिकिड़ी ॿ कोशिशूं ते थियूं आहिनि, सिंध में बि थियूं आहिनि। 2 बजे ताईं तव्हांखे नॉर्मल पघार मिलंदी। 2 बजे खां पोइ तव्हांजो एक्स्ट्रा आवर शुरू थी वेंदा। कंसल्टेंट खे अगरि चयो वञे कि तव्हां ईअं सम्झो त 2 बजे खां पोइ तव्हांजी प्राइवेट प्रैक्टिस सरकारी अस्पताल में शुरू आहे, ईअं सम्झो। पर शर्त इहो आहे तव्हांखे असां पघार उन खां जी एडिशनल ॾींदासीं, तव्हांखे हर मरीज़ जी फीस मां कुझु हिसो बि ॾींदासीं। ठीकु आहे न। ऐं उन खां अलावा जेके तव्हां दवायूं लिखंदव उहे सिर्फ़ु अंदरां सरकारी जेके अस्पताल में मौजूदु आहिनि, मरीज़नि खे उहो ॾिबियूं। दवाउनि जो इस्तेमालु ॿाहिरां वञी न थींदो। ऐं उहो ई जॾहिं अगरि इहो नाफ़िज़ थी वियो इहो सिस्टम, त हुन में छा थींदो जो डॉक्टर कंसल्टेंट जेके फार्मास्यूटिकल कंपनियुनि खां पंहिंजूं मराहत वठी करे दवायूं लिखनि था ऐं ॿाहिरां लिखिजनि थियूं, वञी वठिजनि थियूं ऐं हिन में मरीज़ जे मथां खामखा जो प्रेशर आहे। यानी हिकिड़ो मरीज़ 12 दवायूं हुनखे लिखी थियूं वञनि, जॾहिं त हुनखे ज़रूरत 3 दवाउनि जी आहे, 4 दवाउनि जी ज़रूरत आहे, हुनखे 12 दवाउनि जी ज़रूरत न आहे। सरकारी अस्पताल जे लाइ अगरि डॉक्टर लिखंदो 10 दवा सोचंदो कि उहे शयूं दवायूं लिखां जेके अंदरि अवेलेबल बि आहिनि ऐं मरीज़ जे लाइ कम जूं बि आहिनि। ठीकु, यानी कि वधीक एक्स्ट्रा ध्यानु न कयो, बल्कि अॼुकल्ह त जेके प्राइवेट हॉस्पिटल्स आहिनि, प्राइवेट जेके लेबोरेटरीज़ आहिनि, उन्हनि सां उनजा कॉन्ट्रैक्ट थियल आहे त भई ही मरीज़ उहो लिखी ॾींदा बाबा हिन ई लेबोरेटरीअ मां टेस्ट कराइजांइ, ठीकु आहे, न त ॿिए जो रिज़ल्ट सुठो कोन ईंदो। अॼुकल्ह इहे ॻाल्हियूं बि आहिनि। सो सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि थी वई आहे त मरीज़नि वीचारा उहो ई बीमार रहंदो, उन्हनि जी तव्हां ज़िंदगी खसण जे चकर में पर ढोर ढगा विकिणी पंहिंजा असां विकिणी करे मरीज़ कंसल्टेंट्स वटि अचनि था ऐं पाण खे यानी ईअं सम्झो त लख 2 लख 1.5 लख अगरि इन को माण्हू दादू मां निकिरे थो, हैदराबाद अचे थो त उनखे उन ख़बर आहे त मां जेकॾहिं कंसल्टेंट वटि वेंदुमि त मूंखे 5-6 हज़ार जी दवाऊं लिखंदो, उन खां अलावा मूंखे 2,000-1,500 रुपया फी वठंदो ऐं उन खां पोइ थी सघे थो मूंखे हॉस्पिटल एडमिट कराए छॾे मुंहिंजे मरीज़ खे, जिते 50,000-40,000 ख़र्च एक्स्ट्रा अचे। उहो छो अचे?
यानी सरकारी अस्पतालूं आहिनि त उहो इलाज ते छो न थिए, सही। उहो पैसो छो न ग़रीब खे अच्छा अॼुकल्ह इहो कॉन्सेप्ट आहे सभिनी जे ज़हननि में, जेके थोरा मिडिल क्लास लेवल खां थोरा अपर क्लास में अचनि था, उहे गवर्नमेंट स्कूल हुजे या गवर्नमेंट हॉस्पिटल हुजे वेंदे शर्म महसूस कनि। हालांकि असां ऑन ईयर वेही करे फ़ख्र सां इहा ॻाल्हि कंदा आहियूं त असां इन ई फिके स्कूल जा पढ़ियल आहियूं ऐं इन ई गवर्नमेंट स्कूल जा पढ़ियल आहियूं, पर असांजे वक़्त में उहा एजुकेशन हुई, उहो सिस्टम हुयो ऐं हाणे सॼो दरहम बरहम निज़ाम थी वियो है। सर आपसे राणा साहब जानना चाहूँगी कि ये जो सिस्टम बर्बाद हुआ इसमें सबसे बड़ा आप किसका कसूर मानते हैं? क्योंकि आज भी देखें भैंसें बंधी हुई हैं, हालांकि ज़माना दुनिया चांद पे पहुंच गई, हम वहीं के वहीं हैं। देखिए मैं ये बात इसलिए नहीं करूँगा कि भाई कोई किसी तफरीक के लिए कि दूसरा सूबा आ गया या ये पीछे, ये पूरा पाकिस्तान है और ये पाकिस्तान इकट्ठा है और इसी वजह से अल्लाह पाक ने इस पर रहम किया हुआ है। तो चारों सूबे, चारों कौमें सब भाई हैं। लेकिन कहने का जहाँ तक तल्लक है कि फिर मैं वो लफ्ज़ इस्तेमाल करूँगा बदकिस्मती का कि यहाँ पर जो करप्शन का मामला सिंध में ख़ास तौर पे रहा, पंजाब में भी रहा, KPK में भी रहा, ऐसा नहीं कि नहीं वो दूध से धुले हुए हैं, लेकिन यहाँ तनासब बहुत ज़्यादा रहा और वो सारी दुनिया के सामने रहा कि भी आप तालीम के अंदर जो है वो आप भर्ती करते हैं टीचर्स, तो वो आप मेरिट पे नहीं करते, आप अपनी पसंद और पैसे पे करते हैं कि जी इतनी की 3 लाख की नौकरी, 10 लाख की नौकरी, ठीक है जी। डॉक्टर के साथ भी यही होता है। इसी तरह आप वाटर बोर्ड देख लें, आप फायर ब्रिगेड देख लें, आप हेल्थ देख लें, हर जगह पे जो है वो, फिर पुलिस को देख लें, रेवेन्यू को देख लें, मतलब अपॉइंटमेंट्स के लिए पीरियड वाइज जो है वो बंदे से पैसे लिए जाते हैं कि भी अब तेरे पास 3 महीने या 6 महीने और तुझे इतनी देर नहीं हटाएंगे, ये इतने पैसे दे, उसके बाद कमा। तो वो जब आएगा तो वो सबसे पहले तो अपने 20, 25, 15 लाख जो दे के आया तो वो निकालेगा। तो उसमें फिर सारी करप्शन आ जाती हैं कि मेडिसिन भी 2 नंबर इस्तेमाल करेगा, वो जो है वो लेबॉर्ट्री को रेफर करेगा जहां उसको कमीशन मिलेगा। तो वो एक लूट मार और कारोबार में लग गया, क्योंकि उसको अगर ये पता हो कि मुझे यहाँ पे जो है वो सिर्फ इस वजह से लाया गया कि मैं इसका अहल हूँ और ये सीट मेरे लिए है और मैं मेरिट पे आया हूँ, तो वो डिजर्व करेगा, उसको डिजर्व करता होगा तो वो लोगों को भी उसकी जो है वो। तो करप्शन ने इस मुल्क को खास तौर पे सिंध को जो है वो खोखला किया, कराची को उससे भी ज्यादा खोखला किया, क्योंकि कराची में जितनी भी वाबस्तगियां रहीं तो वो मतलब मैं इसमें कोई शर्म नहीं महसूस करूंगा कि भाई एक माफिया तर्ज की सियासत यहाँ पे की गई, एक अंडरवर्ल्ड डॉन की तर्ज की सियासत यहाँ की गई, और जो टारगेट किलर्स थे, जो क्रिमिनल्स थे, जो चताखोर थे, जो बताखोर थे, जो जमीन के कब्जा करने वाले लोग थे, इस शहर के साथ क्या नहीं हुआ, ठीक है ना जी। और वो सब लोग जो है वो इस बुनियाद पर मेरिट पे आते थे कि उन्होंने ज़्यादा जराइम किए हुए, वो ज़्यादा तंजीम या माफिया के साथ इन्वॉल्व थे, तो उनको जो वाटर बोर्ड, फायर ब्रिगेड, KMC और वो नौकरियां बंदरबान। अब मुझे ये बताएं कि जब इस किस्म का फैक्टर आपकी अदारों के अंदर आ जाएगा, सराइत कर जाएगा, तो वो सिस्टम कैसे चलेगा? ठीक। और अभी भी हमें लगता है कि अभी कुछ और सितम बाकी है, तो अल्लाह ना करे कि मज़ीद हमें कुछ सितम बर्दाश्त करने पड़े। जैसे एजुकेशन सिस्टम ते वापस मां चाहींदसि इन ते असां ॻाल्हायूं। बायोमेट्रिक सिस्टम अची वियो, टीचर्स खे पाबंद कयो वियो, तालीम उते जो उते, प्राइवेट स्कूल्स ॾिसो सिर्फ़ु लुटण जे पोयूं आहिनि, जून जुलाई जी फीस वठनि था, ट्यूशन फीस वठनि था, उनजे बावजूदि असांजा ॿार ट्यूशन वञनि था, ऐं अजीब उन्हनि जी हिकिड़ी साइकोलॉजी आहे त सिर्फ़ु माउ पीउ खां कढणो आहे, हिकिड़ी परमानेंट फीस न आहे त भई तव्हां हिन स्कूल जी फीस हेतिरी हूंदी, यानी कि उहो कारोबार शुरू थियो आहे त भई जेकॾहिं मां स्कूल खोलियां थी त भई जेकॾहिं तव्हांजो स्कूल आहे त मुआरे जी फीस जेका आहे उहा तव्हां वारे खां मथे हूंदी, यानी कि मुक़ाबिलो आहे। सो असांजा गवर्नमेंट स्कूल इन क़ाबिल छो न हिन महिल ताईं थी सघिया आहिनि त उन्हनि में अहिड़ो सिस्टम हुजे प्राइवेट स्कूल जी ज़रूरत ई न थिए? उन बुनियादी जेको रीज़न मां पहिरीं बि अर्ज़ु करे चुको आहियां, साईं जन जीअं ॻाल्हि कई त पैसा वठी करे जीअं नौकरियूं ॾिनियूं वञनि थियूं, त अगरि हिकिड़े डॉक्टर खे MBBS डॉक्टर खे पैसा वठी करे नौकरी ॾिनी थी वञे त घटि में घटि एतिरो त फ़ाइदो आहे त उहो पोइ MBBS त करे आयो आहे न, ठीकु, हुन वटि पंहिंजो प्रोफेशन आहे, हुनखे ख़बर आहे, पंहिंजी सॼी टेक्निक्स ख़बर आहे, हुनखे पंहिंजी स्किल्स ख़बर आहिनि, हुनखे मेडिसिन जी नॉलेज आहे, हुनखे हेल्थ जी नॉलेज आहे, सिस्टम मैनेजमेंट जी नॉलेज आहे, घटि में घटि उहो मरीज़ मारंदो त न। पर जेकॾहिं हिकिड़ो उस्ताद आहे जंहिंखे पोयां बैकग्राउंड में पंहिंजी अगरि इंटरमीडिएट आहे या ग्रेजुएट आहे ऐं पढ़ियल कापी ऐं नक़ल सां ई आहे, ऐं उनखे 5 लाख 10 लाख रुपया ॾेई करे उनखे टीचिंग जी जॉब मिली थी वञे, मिसाली ॻाल्हि, कॉम्पिटेंसी लेवल निल आहे हुनजो, उहो वञी ॿारनि खे छा पढ़ाईंदो? असल रोअण जी ॻाल्हि त इहा ई आहे न, त असां छो पंहिंजे उस्तादनि जी इज़त कंदासीं, बेंचुनि ते वेंदासीं ऐं असांजे घर जा जेके माली हूंदा हुन जा पुट असां सां गॾु वेंदा ऐं को हुन में ऑप्शन डिस्क्रिमिनेशन न हूंदी, उहे असांजा दोस्त बि हूंदा, यानी हुन ज़माने में का तफ़रीक़ बि न हूंदी कि भई को वॾे घर जो आहे, को नंढे घर जो आहे,
ऐं टीचर असांजा कॉम्पिटेंट हूंदा बीएड करे जीअं ईंदा हुया त उन्हनि खे पढ़ायो वेंदो बाक़ाइदा पढ़ाइण जी ट्रेनिंग ॾिनी वेंदी त पढ़ाइबो कीअं आहे ऐं उन हिसाब सां पढ़ाईंदा हुया ऐं हाणे सिफारिशूं वठी सां पैसा वठी करे टीचर लॻंदो उहो असांखे छा पढ़ाईंदो तबाही इन करे आहे की स्टूडेंट वटि डिलीवरी जो बायोमेट्रिक सां छा थींदो तव्हां बायोमेट्रिक कई टीचर बि अंदरि स्टूडेंट बि अंदरि पोइ उन खां पोइ शुरू थो थिए पढ़ाई जो टाइम घंटी लॻी पीरियड शुरू थियो पढ़ाइण लाइ टीचर वटि कुझु बि न आहे इहा ई ॻाल्हि मां कई त हेॾो सिस्टम तव्हां ख़र्चो कयो हेॾी तव्हां बजट ज़ान कई ठीकु आहे फ़ाइदो छा थियो कोई फ़ाइदो कुझु बि न आली शेर साॻा पेर साॻी सिचुएशन लॻी पई आहे सो इहे शयूं सम्झ बल्कि मां सम्झां थी इन में हुकूमत ई छड़ी कसूरवार कोन आहे असांजा माण्हू बि कसूरवार आहिनि अॼुकल्ह पेरेंट्स जी साइकोलॉजी छा आहे बाबा मास्टर्स करे वठि अलाह जेकॾहिं चाहियो या भला इंटर करे वठि पोइ मास्तरी त मिली वेंदे बाबा ॿियो भला कुझु मिले न मिले यानी की असां वटि मास्तरी ईअं थी वई आहे ॼण केरु पटे वालो भर्तींदो अॼुकल्ह उनजी एजुकेशन बि मास्तर खां सुठी आहे माज़रत सां तव्हां कंहिं बि वॾे इदारे में हलिया वञो उते जेको पियोन आहे उनजी एजुकेशन बि असांजे उस्ताद खां सुठी आहे सो इहे अलमी आहिनि त माउ पीउ खे सियासतदाननि ॿिन्ही खे पंहिंजी मेंटल लेवल खे थोरो मथे करिणो पवंदो हेठि कंदो नुक़सानु तव्हांजो आहे सो ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं पर मोहरम साहिबु तव्हांजी ख़ामोशी टोड़ी वञे छा ख़्यालु आहे सो छा अॼु आहे न बिल्कुलु जो मासूम ॿारड़ो हूंदो आहे न क्लास में चुप करे ॻाल्हि ॿुधंदो आहे तव्हां ज़रूरी आहे माशाल्लाह सुठियूं पर्सनैलिटीज़ वेठियूं असां वटि माशाल्लाह ॿुधूं पिया ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी ते जेको आहे हले पियो इन में असां सभु इन्वॉल्व आहियूं सही जी जी सो सॉन्ग उर्दू गज़ल आहे कलामी साहब आहा खैर पंहिंजो शौक़ु पूरो थो थिए अने ॻाए करे मुद्दत बाद मिले हो इतनी मुद्दत बाद मिले हो किन सोचों में गुम रहते हो इतनी मुद्दत बाद मिले हो इतनी मुद्दत बाद मिले हो किन सोचों में गुम रहते हो हमसे न पूछो हिजर के किस्से हमसे न पूछो हिजर के किस्से हमसे न पूछो हिजर के किस्से अपनी कहो कि तुम कैसे हो अपनी कहो कि तुम कैसे हो किन सोचों में गुम रहते हो इतनी मुद्दत बाद मिले हो किन सोचों में गुम रहते हो और मिसरा है तेज हवा ने मुझसे पूछा तेज हवा ने तेज हवा पे क्या
लिखते रहते हो रेत पे क्या लिखते रहते हो किन सोचों में गुम रहते हो इतनी मुद्दत बाद मिले हो इतनी मुद्दत बाद मिले इतनी मुद्दत बाद मिले हो मुद्दत बाद मिले हो किन सोचों में गुम रहते हो मुद्दत हालांकि उस्ताद गुलाम अली को गाना आसान नहीं मौलम साहब जेके रोज रेडी किस्म जी सिलेक्शन रखी ने यकीन के मां क्या सिंगर के न करे न थैंक यू सिर्फ तहां के मैं फिक्स नहीं मैं पासा जे गेस्ट जी भी ने वडी इन्वॉल्वमेंट है सो हिकड़ो मुख्तसर ब्रेक आहे इजाजत हुजे त ब्रेक ना वधंदासी उन खां पोइ कचेरी के अॻिते वधाईंदासी जी व्यूअर्स मिलूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूअर्स वापस अची चुका आहियूं हिनमहिल ताईं जेका बि असांजी कचहरी कंदी ऐं आई मीन जेका बि असां कचहरी कई उनखे असां हिनमहिल कोशिशि कंदासीं त कुझु समराइज़ कयूं ऐं इन्हनि सभई शयूं छो जो इहे शयूं इलाही घणियूं ज़रूरी हुयूं ऐं हाणे मां चाहींदसि हल ते ॻाल्हाए वञे त आख़िर इन सभिनी शयुनि जो सोल्यूशन छा आहे हिनमहिल ताईं असां ग़लतियूं कयूं कोताहियूं थियूं जेके बि ड्रॉबैक्स रहिया जेके बि डिज़ास्टर आया उन सभिनी शयुनि खे हाणे कीअं हल करिणो आहे ज़िंदगी छा ईअं ई गुज़ारींदा रहंदासीं न पॉसिबल न आहे न सो इन करे असदुल्ला साहब सभ खां पहिरियों त तव्हांजी राय मां ॼाणणु चाहींदसि हाणे छा करणु खपे सभ खां वॾी ॻाल्हि पोइ भले उहो सियासत जे मैदान में हुजे या आम सोशल ॻाल्हि कजे आम माण्हुनि जी ॻाल्हि कजे अगर पॉलिटिकल साइड ते अगर ॻाल्हायूं लीडरशिप जेका आहे उन साइड ते ॻाल्हि कई तो अगेन मां शुरू खां जेका ॻाल्हि कंदो पियो अचां त पॉलिटिकल विल जी ज़रूरत आहे अगर इख़लास सां नेक नियती सां पंहिंजी क़ौम जी ख़िदमत छो जो पॉलिटिक्स आहे अवाम जी पब्लिक जी ख़िदमत करणु अगर मुराद अली शाह साहब सां नेक ख़्वाहिशुनि सुठो माण्हू आहे मां पर्सनली बि सुञाणांसि ऐं इंटरेक्शन बि रहियो आहे मुंहिंजो त कमु करणु चाहे थो अगरि उनखे कमु करणु ॾिनो वञे त उहो काफ़ी कुझु करे सघे थो पहिरीं ॻाल्हि इहा पब्लिक लेवल ते छा कीअं तब्दीली आणिजे जो पब्लिक लेवल ते मां इहा चवंदो आहियां त जेके असांजा पेरेंट्स आहिनि सिंध में ख़ासि तौरु मां चवंदुसि त पंहिंजी औलाद खे सुठी तालीम ॾियारायो ऐं उन्हनि खे सुठनि स्कूलनि में विझो जेतिरो तव्हांखे अलाह पाक सलाहियत ॾिनी आहे छो जो अॼु सरकारी स्कूलनि ते भाड़णु ॾाढो ॾुखियो आहे अगरि असांजी जेका बि आमदनी आहे असांखे प्लान करिणो पवंदो की उन मां भले 50% कढणो पए पंहिंजी आमदनीअ जो पर पंहिंजे ॿारनि ते हणणो पए त पंहिंजे ॿारनि ते जेका इन्वेस्टमेंट आहे उन खां सुठी का इन्वेस्टमेंट न आहे ॿारनि खे असां सुठी तालीम ॾियूं सुठे कंहिं स्कूल में वठी वञूं उते पढ़ायूं ऐं थी सघे थो त अगरि थोरा घणा पाण एजुकेटेड आहियूं त ॿारनि खे ट्यूशन जी जॻह ते पाण थोरो टाइम ॾियूं घर में को वॾो पुटु पढ़ियल आहे धीअ पढ़ियल आहे त उनखे नंढनि ॿारनि जे मथां लॻायूं की उनखे सुठी तालीम ॾे स्कूल मां जेको पढ़ी अचनि था उन्हनि खे रिविज़न उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां इंग्लिश उनजी ॾिसनि कीअं छो जो इंग्लिश हिन वक़्तु ग्लोबल जेको आहे कनेक्शन जो हिकिड़ो टूल आहे इंग्लिश सुठी हुजणु ॾाढी ज़रूरी आहे असांजे ॿारनि जी ऐं मां इन ॻाल्हि जी बिल्कुलु ख़िलाफ़ु आहियां त घर में इंग्लिश ॻाल्हाइजे पंहिंजे ॿारनि सां छो जो तव्हां अगरि सुठनि स्कूलनि में वेंदव वॾनि में त उहे तव्हांखे चवंदा त पंहिंजे ॿारनि सां इंग्लिश में ॻाल्हायो त मां इहो चवंदो त सिंधी पढ़ाइण त तव्हां छॾे ॾिनी न बीकन हाउस में न सिटी में न वॾनि जेके बि स्कूलनि में सिंधी सब्जेक्ट ई कोन्हे जॾहिं सिंधी अलिफ बे पे असां सिंधी ॿार पढ़ंदा ई न मदर टंग सिंधी आहे हुननि जी मदर टंग जो मक़सदु सॼी दुनिया में चाइना में ॾिठो वञे त घर में चाइनीज़ जैपनीज़ घर में जैपनीज़ ॻाल्हाईंदा जर्मन घर में जर्मन ॻाल्हाईंदा असां घर में इंग्लिश छो ॻाल्हायूं असां बि सिंधी ॻाल्हायूं ऐं फ़ख्र सां ॻाल्हायूं पर पंहिंजे ॿारनि खे इंग्लिश सेखारियूं ऐं पढ़ाइण जे दौरान उन्हनि सां जेकॾहिं को ॿार वेहे पीउ वेहे माउ वेहे त उन दरम्यान असां कलाक इंग्लिश ॻाल्हायूं ताकी थोरो अपलिफ्ट थिए ॾिसूं केतिरे पाणी में ॿार आहे ऐं ग्रिप उनजी सब्जेक्ट्स ते केतिरी आहे एजुकेशन अगरि असां पंहिंजे अॼु अगरि असां प्लान ठाहे छॾियूं की असां जेके बि सिंध जा पेरेंट्स आहियूं पंहिंजे ॿारनि जे तालीम ते सभिनी खां वधीक इन्वेस्ट बि कंदासीं तवजो बि ॾींदासीं त अॼु खां 20 सालनि खां पोइ 10 सालनि खां पोइ
पिक्चर बदिलजी वेंदी असां सिंधी क़ौम जी। पढ़ियल लिखियल थी वेंदासीं पोइ असांखे को नारनि सां बेवकूफ़ न ठाहे सघंदो ऐं असांजा ॿार बि उथी करे बाक़ाइदा छो जो हाणे मोबाइल हर ॿार जे हथ में अची चुको आहे, फेसबुक बार बार क्लिप दुनिया मोबाइल जी हद ताईं अची समेटिजी चुकी आहे, इंफॉर्मेशन पहुचियो वञे घर घर में ॿार ॿार ताईं। ईअं न आहे त अॼु ॿार उहो सिंधी ॿार बि उहो ॿार न रहियो आहे जेको अॼु खां 5-10 साल पुराणो ॿार हुयो, पर सिर्फ़ु असांखे फ़र्क़ु इहो आणणो आहे की उन गैजेट जेके चइबो आहे फेसबुक या मोबाइल जो मुनासिब इस्तेमालु कयूं। रात जो 11 बजे मोबाइल वठी करे, जीअं मां पंहिंजे घर में ईअं कंदो आहियां कि 11 बजे पंहिंजे ॿारनि खां मोबाइल वठी छॾंदो आहियां। इहो शुरू खां मुंहिंजो रूल आहे, छो जो 11 खां पोइ ॿार खे मोबाइल ॾियणु माना तबाही जी तरफ़ पंहिंजे ॿार खे खणी वञणु। छो जो ईअं हिकिड़ो जोक फेसबुक ते मां पढ़ियो त मां धीउ पंहिंजे माउ खां पुछियो त अम्मी तड़प क्या होती है, माँ वही वनी वाईफाई बंद करे आई, चयसि बेटा महसूस करो इससे तड़प कहते हैं। तो अॼु के दौर में इहो ई थी वियो आहे, वाईफाई सभु कुझु आहे, इंटरनेट सभु कुझु आहे, जेकॾहिं मोबाइल फ़ोन अलाह न करे पाणीअ में किरी पए न, सम्झो ज़िंदगी किरी पए पानी में, एॾा परेशान थी था वञूं। राना साहब ये तो हो गया कि हमें क्या करना चाहिए, पेरेंट्स को या स्पेशली जो कॉमन पीपल हैं उनको क्या करना चाहिए, लेकिन हुकूमती लेवल पर, क्योंकि आप माशाल्लाह एक सियासी पार्टी से बिलोंग करते हैं, तो आप क्या कहेंगे कि सियासत में क्या तब्दीलियाँ होनी चाहिए, उनको क्या करना चाहिए? सियासत में तब्दीलियाँ जो है मैं समझता हूँ कि सबसे पहले तो जो है वो एक जमहूरी अमल, वो उसकी शफाफ और शफाफियत बहुत ज़रूरी है। और बदकिस्मती से 2013 तक का जो इलेक्शन था वो सिंध में तो ख़ास तौर पे प्लांटेड था। ठीक है जी। कराची में तो जो है वो 10 बजे जो है 1.5 लाख वोट कौमी असम्बली में कास्ट हो चुका होता था, तो जो वोटर आते थे तो उनको कहा जाता था कि आपका वोट डल गया है। तो ये चीज़ जो है, इससे एक तो हक राय दही जो है उसके ऊपर बड़ा एक नकब है कि वो असल राय सामने आती नहीं वोटर की। अच्छा, फिर ये है कि मैं समझता हूँ कि जब ईवान में जब ये चले जाते हैं पार्लियामान में, तो वहाँ पर जो है वो फिर मेरिट की धज्जियाँ जो उड़ाई जाती हैं वो नहीं उड़ाई जानी चाहिए। क्योंकि देखें, मैं ये बात फिर कहूँगा कि ये मतलब बात क़यादत की है। घर जैसे ये बता रहे हैं अपने घर के मामले को, ये अपने घर के हेड हैं। इसी तरह हुक्मरान किसी सूबे का हेड है और कोई मुल्क का हेड है, ठीक है, वो उसका घर है, उसने जैसे चलना है। देखिए सही कैम अली शाह बहुत शरीफ शख्सियत, बहुत मैंने उनके साथ जॉइंट सेक्रेटरी था, एक ARD में रन किया हमने, पीपल्स पार्टी और नून इकट्ठी थी मुशर्रफ के खिलाफ। तो मैंने उनकी शख्सियत को बहुत करीब से देखा, बड़े पोलाइट, बड़े समझदार। लेकिन अब वो चूँकि एज के हवाले से या वो जो भी था, तो इनको लेके आए बहुत पोटेंशियल मुराद अली शाह। अच्छा, लेकिन वही बात सही वाली कि उनको अगर उसको काम करने दिया जाए, अगर उसको आप लगाम खींचेंगे और उसको कहेंगे ये नहीं करना ये नहीं करना, तो वो तो जाहिर है आपके वो एक सिस्टम का हिस्सा है। बल्कि सर क्या है ना कि अगर हमें एक काम से 2 मरतबा रोका गया ना, तीसरी बार हम वो काम करेंगे या तो नहीं करेंगे, मतलब 2 ही ऑप्शंस बच जाते हैं। तो कभी कभार थोड़ा फ्री हैंड देना चाहिए, बिला वजह की नोक झोंक या ये काम करो ये काम ना करो, ये चीजें नहीं होनी चाहिए। माल रुक जाएगा ना। ठीक, बड़ी अच्छी बातें हुई। वजह ये कि उससे वो रोकते इसलिए कि वो चाहते हैं कि हमारा सिस्टम है, हमारा सिस्टम। असल बात ये है। ठीक, सो थैंक यू सो मच, बहुत अच्छा लगा, आज बहुत कुछ सीखने को मिला और आज हमने कुछ मेरे ख्याल से ज़्यादा ही खुल के बोला है काफ़ी अरसे के बाद। तो थैंक यू सो मच, आप दोनों ने कीमती वक्त दिया। के थैंक यू सो मच, तव्हांजे ढाबे जी चांहि नेस्ले एवरीडे जी बहितरीन चांहि हुई ऐं पी यकीन कयो ॾाढो सुठो लॻो। थैंक यू। सो मंडे ते तव्हां ज़रूरु चांहि पीआरींदो असांजे महिमाननि खे, ठीक है ना, मोकल न कजो, इन त ढाबो बंद करे हलिया वञो, असां वीचारा रोड ते वेठा हुजो। ठीक, सो थैंक यू सो मच। ऐं असदुल्ला साहब लख थोरा मांजा, वॾी महिरबानी, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। मोहरम साहब थैंक यू सो मच। आसिफ साहब लख थोरा मांजा। सो अॼो की पूरी कचहरी हुअं त पंहिंजी जाइ ते पैगाम हुई, पर जेकॾहिं मुख़्तसरन को पैगाम ॾियणु चाहियो असदुल्ला साहब त मां ॾेई सघां मुंहिंजो पैगाम पंहिंजी पॉलिटिकल लीडरशिप खे इहो हूंदो त ख़ुदा जे वास्ते पॉलिटिक्स पब्लिक लाइ कयो, अवाम लाइ कयो, पंहिंजे लाइ न कयो। छो जो पॉलिटिक्स पब्लिक थींदी त इंशाल्लाह डिलीवर बि थींदो ऐं रिज़ल्ट बि ईंदा। ऐं पेरेंट्स खे इहो पैगाम हूंदो मुंहिंजे तरफ़ां कि पंहिंजे औलाद जी फ़िक्र कयो, उनजी तालीम जे लाइ तमामु घणो फ़िक्र कयो। ईअं न त उन्हनि खे शयूं टाफ़ियूं टिकियूं जेके खाराइण में पैसा ॾियो था, पर उनजो उहे ख़र्च बचाए करे उन्हनि खे सुठो खाधो भले ज़रूरु खारायो, पर उन्हनि खे सुठी एजुकेशन ज़रूरु। जी, आप क्या कहना चाहेंगे? मैं ये कहना चाहूँगा कि ख़ास तौर पे नौजवान नस्ल के लिए कि उनको अब जो है वो हुकूमत तो खैर अपनी इस्लाह करे, वो एक अलग चैप्टर है, लेकिन बैसियत घर के या माशरे के महल्ले के हमें नौजवानों को ये कहना चाहिए कि वो आगे बढ़ें,
इंटरनेट, वाईफाई, ये सारे सिस्टम को ऑपरेट करें, ज़रूरत है। लेकिन तालीम को जो है वो अपना मकसद हयात बनाएं, माँ बाप की इज्जत करें, ताकि आने वाला जो हमने लूज़ किया, जो जाने वाला कल है, आने वाला कल जो हो बेहतर हो सके पाकिस्तान के। सही, माशाल्लाह, क्या कहने। अगेन बहुत बहुत शुक्रिया। ऐं व्यूवर्स, उम्मीद कयां थी त अॼु प्रोग्राम में सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं इलाही सुठियूं ॻाल्हियूं, इलाही मुफ़ीद ॻाल्हियूं थियूं। सो हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो, ॻाल्हियूं करण सां कुझु कोन थींदो आहे जेकॾहिं तव्हां प्रैक्टिकली कंहिं बि शइ खे पंहिंजी ज़िंदगी में शामिल नथा कयो। ॻाल्हियूं त असां बि रोज़ हिते करे उन खां पोइ हलिया वेंदा आहियूं, पर ज़ाती ज़िंदगी में केतिरी तब्दीली था आणियूं, सभ खां वॾी जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे। हिन प्रोग्राम या अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां जेकॾहिं घर में वेठा आहियो, तव्हांखे सियासत जी ख़बर न आहे, तव्हांखे दुनिया जी ख़बर न आहे, तव्हांखे न आहे ख़बर त तालीमी मैदान में छा पियो थिए, तव्हांखे न आहे ख़बर त कहिड़ो जेको सियासतदान आहे वधीक करप्शन करे पियो, कहिड़ो सियासतदान सुठा कम करे पियो, केरु कहिड़ी जॻह ते आहे, कंहिंखे कहिड़ी जॻह ते हुजणु खपे, त असां अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स कंदा आहियूं त जे अव्हांखे अवेयरनेस मिले, अव्हांखे ख़बर पए। पर जेकॾहिं उन जे बावजूदि कहाणी साॻी हुजे ऐं उन में साॻा ई किरदार हुजनि, साॻियो ई मैसेज हुजे, त पोइ को फ़ाइदो कोन आहे। छो जो हिकिड़ी कहाणी पढ़ी पढ़ी बि माण्हू बोर थी वेंदा आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजा जेके माण्हू आहिनि उहे एतिरा रहम दिल आहिनि ऐं एतिरा ई कोई नेक नियत आहिनि जो इन बोर था थियनि, नई वरी कोई एक्शन था करनि। हाणे कहाणी बि मटियो ऐं थोरो चैप्टर बि चेंज कयो, हेॾे होॾे पननि खे उथलायो, पलटियो, सभु कुझु ख़बर पइजी वेंदो। सो इंशाल्लाह ज़िंदगी साथ ॾिनो त सूमर ते अव्हां सभिनी सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं आख़िरी सॉन्ग अव्हां सभिनी जे लाइ, सो अल्लाह हाफ़िज़। जी मोहरम साहब। जान दिल जाने तमन्ना, जान दिल जाने तमन्ना कौन है, जान दिल जाने तमन्ना कौन है, तुमसे तुमसे प्यारा कौन है, जान दिल जाने तमन्ना कौन है, जान दिल जाने तमन्ना कौन है, तुमसे तुमसे प्यारा कौन है, जाने दिल जाने तमन्ना। हम तुम्हारे तुम किसी के हो गए, हम तुम्हारे तुम किसी के हो गए, हम नहीं समझे हमारा, नहीं समझे हमारा